केपरो मां ख़बर ॾींदा हलो त बोज़दार क्लब तरफ़ां आल बोज़दार ॿियो सिंध शूटिंग बॉल टूर्नामेंट थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे सरवरी क्लब हैदराबाद, न्याज़ क्लब हैदराबाद, थेबा क्लब टंडो अलायर, एहसान क्लब टंडो अलायर, कबूल शाह क्लब मिटपाइटी, बोज़दार क्लब केपरो समेत 16 टीमुनि टूर्नामेंट में हिसो वरितो, जॾहिं त पहिरें सेमीफाइनल में थेबा क्लब टंडो अलायर ऐं सरवरी क्लब हैदराबाद शिकस्त ॾेई फाइनल में पहुतो। ॿिए सेमीफाइनल में थेबा क्लब टंडो अलायर खे न्याज़ क्लब हैदराबाद शिकस्त ॾेई फाइनल में पहुतो। फाइनल में न्याज़ क्लब हैदराबाद ऐं सरवरी क्लब हैदराबाद में खेॾियो वियो, जंहिं में वॾे मुक़ाबले बाद फाइनल जो ताज न्याज़ क्लब हैदराबाद खटे पंहिंजे नाले करे वरितो। बोज़दार क्लब केपरो पारां करायल शूटिंग बॉल टूर्नामेंट जो इफ्तिताह पीपी अॻवान सैयद जमाल शाह रिबन कटे कयो, जॾहिं त फाइनल तकरीब जे महिमान ख़ास GTA अॻवान हाजी खुदा बख्श हमज़ो खान दर्स फाइनल खटींदड़ टीम न्याज़ क्लब हैदराबाद जे कप्तान डॉक्टर केसर खान जतोई खे फाइनल ट्रॉफी ऐं रोक इनाम ॾिनो, जॾहिं त रनर टीम सरवरी क्लब हैदराबाद जे कप्तान शाहज़म पठान खे रनर ट्रॉफी ऐं रोक इनाम मोहम्मद इस्माइल दर्स ॾिनी। मैन ऑफ दी मैच टूर्नामेंट जो इनाम महबूब सोलंकी खे मोहम्मद बख्श मार ॾिनो, जॾहिं त टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़र मोहम्मद खान बोज़दार आयल महिमाननि जा थोरा मञींदे चयो आहे त हिन महांगाई जे दौर में अहिड़ा वॾे टूर्नामेंट कराइण ॾाढो मुश्किल आहे, पर बिरादरी ऐं रांदि जे शौक़ीननि जे ताउन सां ही कामयाब टूर्नामेंट थियो आहे। उन मौके ते अॻवाननि ऐं रांदीगरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सर बहुत एंजॉय कर रहे हैं, बोज़दार क्लब ने ये अच्छा अरेंजमेंट किया है, पर दुख भी होता है। ये आल पाकिस्तान यहाँ होता था तो इसको गवर्नमेंट ने सपोर्ट नहीं की, और ये शूटिंग वाली बॉल है इसमें बहुत ज़्यादा ये ग्रुप्स बन गए हैं, इसका भी दुख होता है। ये ग्रुप्स नहीं बनने चाहिए, अच्छी जो है गेम होनी चाहिए। और जहाँ पे जो है ग्राउंड आबाद हैं, आपको पता है जो अस्पताल हैं वो वीरान होती हैं। बोज़दार क्लब ने तो अच्छा अरेंजमेंट किया अपनी तरफ से, मगर इनको आल पाकिस्तान के लिए इनको गवर्नमेंट ने इतनी फैसिलिटीज़ नहीं दी, वो गवर्नमेंट को देनी चाहिए इनको। यहाँ पूरे पाकिस्तान की टीमें आती थी, मगर ये भी जो टूर्नामेंट हुआ है बहुत अच्छा हुआ है। खिपरो में मौजूद हैं, बहुत अच्छा एंजॉय कर रहे हैं, अच्छी टीमें आई हैं। सिंध जी ॿियो नंबर मक़बूल रांदि आहे, पहिरियों नंबर मल आहे, ॿियो नंबर ही वॉलीबॉल आहे। क्रिकेट त हाणे थी आहे, ऐं हीअ 1895 में डॉक्टर मॉर्गन मैसाचुसेट्स अमेरिकी रियासत में बास्केटबॉल तां मुतासिर थी ही वॉलीबॉल ईजाद कई, ऐं तमामु अवाम में पज़ीर आहे। भई हुकूमत तरफ़ां असांखे सरपरस्ती न आहे, असां पंहिंजा हड़ा वड़ा ख़र्च करे ही टूर्नामेंट ही अज़ीम शान इवेंट असीं मुक़ररु कंदा आहियूं। असांखे कंहिंजो बि ताउन कोन्हे, असीं पंहिंजा पाण में ई करे ऐं इहे रांदियूं असीं लॻाईंदा आहियूं। जेका वजूहात आहिनि त अॻे असांखे इहे पाकिस्तान लेवल कंदासीं त असांखे हड़ऊं कंदा तक़रीबन असीं पंहिंजे खीसे मां आहियूं। 2 साल असांखे सेक्रेटरी स्पोर्ट्स हो साईं इम्तियाज़ निशा, जंहिं असांजी फुल सपोर्ट कई, जंहिंमां असां पूरी आल पाकिस्तान लॻे। अॻे असां 6 आल पाकिस्तान लॻाइनि, उहो 5 चंदा करे लॻाया आहिनि। 2 जेके असां लॻाया आहिनि से गवर्नमेंट तरफ़ां लॻियो आहिनि, हिकिड़ी असां लॻाई आहे खुदा खुदा जॾहिं डोनेट कयो, बाक़ी हीअं कंदा। हींअर थोरो असांजो वॉलीबॉल शूटिंग बॉल में थोरो पाण में तदाद थी वियो आहे, त उन जे करे असां पोइ हिते अची वियासीं, छाजे करे टीमूं पूरियूं न हुयूं। ऐं हींअर हिन टाइम में हेतिरो ख़र्चु करणु, हेड़ो मेड़ो मचाइणु, हेड़ो ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, ॾाढी महांगाई जो दौरु आहे। इहा साबित असांजे हिन मोहम्मद खान बोज़दार खे हुजे, जेको हलियो आहे हड़ऊं वड़ऊं सभिनी खे वीचारे मदद कई आहे, कोशिशि कई अथसि, अल्हम्दुलिल्लाह सुठी लॻी आहे। तव्हां ॾिसो था टीमूं असांजो हींअर अॻे असां आल पाकिस्तान टूर्नामेंट लॻाई, हिन जेको आहे सो स्पोर्ट वारनि से तव्हां नौकरनि सां जेको असांजे सिंध लेवल ते टूर्नामेंट थी आहे, उन में असांजी हैदराबाद आहे, बदीन आहे, मीरपुर ख़ासि आहे, तक़रीबन ॿिए पासे जी बि टीमूं काफ़ी आहियूं, तक़रीबन 16 टीमनि हिन हिसो वरितो आहे। ऐं असां सां सुठो कोऑपरेशन थियो आहे, माण्हुनि जो जेको आहे ॾाढो शौक़ु बि आहे। असां बोज़दार खे बि काफ़ी शौक़ु आहे हिते वॉलीबॉल टूर्नामेंट करण जो। अॻिते लाइ जेकॾहिं असां सां को सियासी तरह जेकॾहिं ताउन थींदो त इंशाअल्लाह वरी बि इंशाअल्लाह आल पाकिस्तान टूर्नामेंट लॻी सघे थी। सर असल में ॻाल्हि ईअं आहे त ही पुठिते पियल इलाइक़ो बि आहे, उन खां पोइ हींअर जेको ताज़ो फील्ड आयो आहे, उन खां पोइ ही को रांदि ईअं को मामूली कमु न आहे, कंहिं हिकिड़े माण्हू जो कमु न आहे को कराए सघे। ही दोस्त आहिनि जेके शाइक़ीन आहिनि, उहे जेके आहे सो हिन में ॾाढी सारी परेशानियूं इहो थींदियूं आहिनि। टीमुनि जी रिहाइश खपंदी आहे, टीमुनि जी खाद खुराक खपंदी आहे। ऐं टूर्नामेंट तक़रीबन कोई 10 लखनि जे वेझो वेझो ख़र्चु थिए थो वञे। गवर्नमेंट जो सहकार बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे। त असां इहो सिंध गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासूं त असां उमरकोट में बि हाणे 32 आल पाकिस्तान जी टूर्नामेंट कराई अथऊं, त उन में बि जेको आहे सो असांखे गवर्नमेंट जेके फंड्स मुहैया करणा हुया उहे न कया आहिनि। सो असांजे लाइ जेके बि हिते सिंध में 5 खां 7 टूर्नामेंट जेके कराए चुकियूं आहिनि
क्लबूं त उन्हनि जे लाइ अलॻि सां ग्रांट रखी वञे जेको असांखे परेशानी जो मुंहुं न ॾिसणो पवे। हाणे ग्राउंड जे जेतिरे क़दुरु आहे त हिकिड़ा हाई स्कूल आहिनि या कॉलेज हूंदो खिपरे में घटि उते त सरकारी ग्राउंड हूंदो, उते रेगुलर रांदि थियणु खपे ऐं थींदी त उहो ग्राउंड सही आहे, पर पब्लिक जे हिसाब सां त लाज़मी ज़मीन ॿिए हंधि खपे। उहा गवर्नमेंट जे करे हिननि खे को एकड़ ॿ ॾेई छॾे त उन ते हर रांदि थिए, हर साल थिए, रेगुलर थिए, प्लस हिननि खे फंड बि मुहैया करे, छो जो रांदि ते ख़र्चु सुठो भलो आहे। ईअं मुफ़्त में रांदि कोन थी थिए, ॿाहिरियां प्लेयर अचनि था, उन्हनि खे रहाइणो आहे, उन्हनि खे फ़ी ॾियणी आहे, उन्हनि खे 3 ॾींहं हिते तरसाइणो आहे, उन जे करे गवर्नमेंट खे घुरिजे त इन पासे ध्यानु ॾिए। ऑल सिंध शूटिंग वॉलीबॉल टूर्नामेंट जेका बोज़दार बैराज़ी तव्हां सां मोहम्मद बोज़दार जी निगरानी में हले पई, जंहिंमें ख़ुशि अब्दुल नबी बोज़दार, रकलाला बोज़दार, अब्दुल अलीम बोज़दार इन जो तावन आहे ऐं मशहूरु आहियूं। ऐं तक़रीबन हिन टूर्नामेंट में 16 टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि ऐं तमामु बहितरीन रांदि थी रही है। पहली बात तो ये खिपरो वालों की बहुत बड़ी हिम्मत है और खिपरो वालों को मुबारकबाद पेश करता हूँ जिन्होंने इतना बड़ा इवेंट कराया है बगैर किसी गवर्नमेंट सपोर्ट के। ये हर साल यहाँ सालाना इवेंट होता है पाकिस्तान लेवल पे, इन्होंने अभी आल सिंध करवाया है। पहले सिंध गवर्नमेंट इनको स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो है ना फंड देता था, अब इन्होंने अपनी मदद आपके तहत ये इवेंट कराया है जो आप देख रहे हैं। बहुत बड़ा अरेंजमेंट और बहुत अच्छी गेमें हुई हैं और पूरे सिंध से 16 टीमें इन्होंने इनवाइट की हैं। हमारी टीम पाकिस्तान की बहुत अच्छी टीम है, जिसमें अभी 10 टूर्नामेंट हुए हैं पाकिस्तान के, उसमें से 8 हमने विन की हैं अल्हम्दुलिल्लाह। और देखें ना, अब हमारी गेम को गवर्नमेंट की बिल्कुल सपोर्ट नहीं है। जितने भी लड़के हम खेल रहे हैं ना, हम सारे तकरीबन बेरोज़गार हैं। गवर्नमेंट ने हमारे पहले जो डिपार्टमेंट ऑन थे वो उन्होंने ऑफ हो गए, तो इसलिए हम सैयद मुराद अली शाह साहब को गुजारिश करते हैं कि मेहरबानी करके हमारे जो डिपार्टमेंट बंद हो चुके हैं उसको ऑन करवा दें। और यहाँ खिपरों में तारीखी टूर्नामेंट हुए हैं, पहले 2 आल पाकिस्तान हुए थे, उसमें भी हम आए थे। बड़ा मज़ा आता है यहाँ जब खेलते हैं, यहाँ के लोग और ये जो ऑर्गेनाइज़ करते हैं ये बड़ी मोहब्बत देते हैं। पहिरीं ॻाल्हि हिते असां ईंदा आहियूं छो जो माहौल ऐं माण्हुनि जी जेकी मोहबत आहे असां इन जे करे असां ईंदा आहियूं। साईं सिंध जा माण्हू मोहबती ऐं वाक़ई जेको आहे त निमा नवाज़ आहिनि। टूर्नामेंट में कंपेयरिंग जा फर्ज इकबाल बोज़दार अदा करे टूर्नामेंट के 4 चंड लगाए छड़िया। टूर्नामेंट में डॉक्टर अलादाद बोज़दार, अब्दुल नबी बोज़दार, हाजी मिठा खान मरी, हकीम बोज़दार डाडो, गुलाम मोहम्मद लाशारी, अब्दुल गनी बोज़दार, मामा हारून हिंगोर जो, अलीम बोज़दार, मोहम्मद हाशिम कुबर ऐं ॿियनि शिरकत कई। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।